ਧਨਾਸਰੀ ਮਹੱਲਾ ਚੌਥਾ। ਸੇਵਕ ਸਿੱਖ ਪੂਜਨ ਸਭ ਆਵਹਿ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਸ੍ਰੀ ਰਾਮ। ਬੁੱਧ ਤੋਂ ਬਾਹਰ ਵਿਆਹ ਹੈ। ਇਹ ਗੱਲ ਤਾਂ ਬੁੱਧਨ ਸਭ ਥਾਂ बुद्धन को समझन कंहिं जो कमु आहे। ॿुधण करणु सां थी वियो। जॾहिं ॿुधी सां हिते छा वठणु आहे? सिर्फ़ु ज्ञान। ज्ञान ई परमात्मा आहे। उनखे केच करे खणी न वियो त पहिरियों ॾाको आहे। श्रवण जेकी ॿुधे उनखे मन मञियो तुंहिंजे क़बूल करें। जैसे मन क़बूलियत न ॾींदो ॿुधी उन में स्मृति में न आणींदो न मूंखे हे करिणो आहे, हे न करिणो आहे। बसि इहो ई विवेक सत्संग में खणणो आहे। हे करिणो आहे, हे न करिणो आहे। छड़ो रूप छड़ो मान रो अलॻि ॾिसण में अचे। बाक़ी कर्तव्य गुरू ऐं शेवकार हिकिड़ो नज़र अचे न। कोई बि आहे हुनखे लॻे ई न भाई गुरू न मिलियो आहे। अरे उहो त ज्ञान मिली वियो सॼो। दर्शन आहे उहो त लॻो ई पियो आहे। जमल ख़्यालु कर दर्शन ई दर्शन। हाणे ॿुधो साहब जो अचनि। हा। सेवक सिख पूजन सब आवहै। असां शेवक आहियूं न, सिख आहियूं न, पूजन आया आहियूं न, उहो पूजे आहिनि। हा। सब गावै हर हर उत्तम बानी। असांजे हथ में छा आहे? बाणी ॻाइणु न जेका ॻाई आहे। ॻाई आहे, ॻावाई आहे। ठीकु न? एतिरो थी वियो आहे। हाणे मथे ॿुधूं। गाविया सुनिया तिन का हर थाए पावै। हरि ॻाइण ऐं ॿुधण उन जो थां पाईंदो, उन जो क़बूल कंदो। हा। जिन सतगुर की आज्ञा सत सत कर मानी। सतगुरु जी आज्ञा खे सत सत करे मञियो। वाह। 25,000 एट ए टाइम नेरनि, 25,000 रोटी, 25,000 हथ सामान सॼो ठहियो पियो आहे। नादिर साहब में 12 किलोमीटर ट्रैफिक अॻिले परे वेंदी। 3,000 करोड़ रुपया मनमोहन सिंह ॾिना। त 5,000 जे लाइ शिवरियूं लॻायूं रहण जे लाइ। सीधो एॾो चार पियो मां वठी हलियो मखण सिंह। माण्हू एतिरो ॿुधी करे 12 मील केरु पंधु कंदो? तंग में संगत शुरू थी वई। पोइ ख़तरो घटिजी वियो। सामान ईअं पियो रहियो। शहर में वेठा ई कोन माण्हू। पोइ सूरदास थी करे सॼो मट संभाले पियो टपड़। त मुंहिंजे लाइ कुझु कराए वरितऊं हुते। सभु कुझु तयारु वेठा न। 5,000 जे शेवरनि में खाधे ॾियण जे लाइ संतनि पंहिंजो भंडारो तयारु करायो। हीअं गवर्नमेंट तरफ़ां हले पियो, पर हर हिकु सिखो पंहिंजे तरफ़ां भंडारो पियो हलाए। हिकु सकस पूरे विश्व लेवल ते शिंग संतनि जो हिकु कुंभ हुयो। वरी अलाए कहिड़े जनमनि में थिए। हा। जिन ॾिठो हूंदो इहा ख़बर उनखे हूंदी। 120 आइटम हलनि पिया हिकिड़े भंडारे में। असां वियासीं, हरी हरी कईसीं। कछो पियो अथसि, न भोजन पाइजे, अलॻि खणी मोकिले। ॿ भेरा पाण विच में आयो। वरी ॿाहिरि ॾिसूं त टपड़ उहे आहिनि। सिर्फ़ु इहो भाई हले भीड़ में आहिनि। हे थोरो अंदरि व्यवस्था तफ़ात को 250 रांधियार वेठा आहिनि। हा। पंजाबी महात्मा। अरे हा। पोइ ॼण हलियासीं त सूरदास पुछे थो, साईं जो आ गया हो बेटा, अब क्या करें? निकाल दो बस। जो आ गया सत वचन। बस कारण अखर ही करो। जो आ गया हो निकाल दो सत वचन।
1000 माण्हुनि जा करायूं, वरी 5000 जी विहांउ हुयूं, सभिनी ज़ातियुनि जा विहांउ करायूं, त हुनजो प्रचार करण लाइ हिते अचणु हा। उहो कोन सघिया, उहो सूरदास जेको सेक्रेटरी हुअनि उहे आया। पहिरियों भेरो थियो जो हिन जाइ ते हुनजो आशादर कराई हुई, हिते हीअं जीअं मां वेठो आहियां हीअं। मुंहिंजी तबियत थोरी ईअं थी पई, मां अंदरि हली वियुमि, उन्हनि हिते कयो हिन, मूं बि हेॾे वेठा बि। श्री राम श्री राम। गाविया सुनिया तिसका हर थाएं पवे, धीरे धीरे पढ़ो, जिन सतगुरु की आज्ञा सत सत कर मानी। हुनजो न का भूल पवंदो। हा मथे पढ़ो, मथे ॿुधो, बसि हिते बि हा। बोलो भाई हर कीरत, हर भव जल तीरथ। वाह, बोलो भाई हर हर कीरत। हर कीरत, हिते छा थी हले पई? हरि जी कीर्ति, बोलो भाई। हाँ, हर भव जल तीरथ। भवजल मुतान वारो इहो तीरथ आहे। ये मंदरनि में ॾिया ॿारण कढी वेंदा। हा त लिखियलु आहे न ग्रंथ साहिब में। असां छा चई रहिया आहियूं, थी छा रहियो आहे असांजे घर में। वरी कॾहिं अहिड़ी भुल न थिए ॿाहिरि निकिरण जी। दुनिया संत सतगुरू मां सिखण जी कृपा वठणु। हा गुरु नानक मणिंदर थी करे बेहयायो दुसास करे। न माण्हू थी ढकी वेंदा, न त मारे रखांसि, ख़तमु ॿार खणे। असां जीवन सॼो नानक शाह जी थ्योरी ते हलियो आहे। मां दाए सां चई रहियो आहियां, उन अंदरि ख़बर ई कान्हे गुरु नानक साहिबु रस्तो करे ॾसियो आहे। असां ख़ुशि आहियूं, श्राद्ध आहे, हे नचो, सॼो ॿाहिरि सॼो माया। न माया वारो कमु ई न सत्संग, उनजी महिमा में कहिड़ो अचनि था। ॾिया हे टपा नाच हे सत्संग सां गुरनि सां इहे ॻाल्हियूं लागू आहिनि। तव्हां ॿार ख़ुशी जेका कंदो माया ख़र्च थींदी, गुरनि जी माया अजाई थी वञनि, अॻे हिसाबु किताबु थींदो, तोखे माया टपण खणण लाइ ॾिनमि। कुर्बान हुजा मिसकिन साहब, गोलक माना ग़रीबनि जो मोह, हे उन जे लाइ धन आहे। हिन पैसे जो अजायो ख़र्च थिए। संत जे घर में मालिक हिकिड़ो संत जी जेके आॻियां थिए, असां त ॿिया क्यास खाइनि भाई, हे कपिड़ा भगत सावण जी घरवारी, भगत साहब जो शिष्य भाई कुॾाराम, उनजी धीअ चए साईं मां जॾहिं पाणी ॼाण जेको महेश आलमसर आहे शदानी दरबार जो, मुंहिंजी माउ पई चए, मुंहिंजो वॾो भाउ गुरमुख दास आहे, ॿियो सावण दास आहे। भाई रामो पीउ हूंदो न दरबार शेवा संभालींदो जरवान में। चए अबा चई छॾियो, पुटु ॾेराणी जो पोइ लॻे न कजांइ, उहा छा थी पाए छा थी करे ॿारनि खे, तूं पुटु पंहिंजे हिन में रहिजांइ। ईअं सादे सुथण में बंगलो ठही वियो सॼो वॾो, हे ईअं पुटु शान लॻा पिया आहिनि, बसि उन सां जीअं बाबा चई छॾियो तूं उन में रहिजांइ। अॼु लेखे खणी थी पए न, तूं ओॾे न ॾिसजांइ। मोटराणी आहिनि, सभई घर आहिनि, भाई बिरादरी आहिनि सभु। करोड़ रुपया घर जी शेवा थी अचे। राम हर भोजल तीरथ, हरि जी कीर्ति भोजल तीरथ आहे संसार में तरण जे लाइ। उल्लंघन थिए थो न, अवज्ञा थिए थी न, नतीजो भोगणो पवंदो न, ख़बर नथी पए पई मनमानी।
हे त ॿुहारी जो खपे त ॿिया अॻियां वठणी आहे। कंहिंजो पैसो आहे? कंपनी फैक्ट्री थोरी न आहे हिते। ध्यान सां ॿुधा वञो, अॼु खां वरी काई भुल न थिए। पंहिंजो तॾहिं आहे सची शेवा करे। कोई माइट कोन्हे असांजो जेको शेवा करे उहो पंहिंजो आहे। सतगुरुनि जी शेवा करे। दाव करे न आहे सघंदो। हे त मां पंहिंजी मानवता सां कंहिंखे कुझु चवां हे आहे हे आहे, उनखे कोई हक़ न आहे असांखे चवण जो। हे मथां जो सर्टिफिकेट मिलियल आहे, तूं आसीस पाइण ईंदे, संसार आसीस पाइण ईंदो। श्री राम श्री राम। हर तीरथ हर भवजल तीरथ, कहिड़ो क़ीमती शब्द आहे। चओ ॿीहर तोखे चओ। बोलो भाई, बोलो भाई, हा हर कीरत, बोलो भाई हर कीरत। हर हरि भव जो जस बोलियो पिया, हरि जो जस बोलियो, बस हरि जो जस हर बोलियो। भव जल तीरथ। बस नोट करी आ तोखे, इहो थल आहे इहो। हर भवजल तीरथ, हर भवजल मां शुद्धीकरण जे लाइ। तीर्थ माना शुद्धीकरण जे लाइ। बस हरि कीर्ति आहे। श्री राम श्री राम। हा। हर दर तिन की उत्तम बात है संतो। हरि दर्शन की, हरि दर्शन माना पंहिंजो दर्शन। कहिड़ी हरि भला कहिड़ी आहे? हीअ हरि जी एड्रेस कहिड़ी आहे जंहिंजे कढ पिया आहियूं असां? पाण सुञाणी आहे परमेश्वर जो, सुञाणी जी कुंजी। जिन पाण सुञातो ने परमेश्वर पातो, बसि नचो ई ख़तमु। छिरे में लॻा पिया आहिनि। हे संत पहिरियों जहिड़ो नचण जो आहे। हाँ चओ ॿीहर। हर दर तिन की उत्तम बात है संतो। हरि दर्शन, पंहिंजो दर्शन ई हरि दर्शन आहे। हू किथे हरि दर्शन कंहिं कयो आहे? हरि किथे आहे भाई? सम्झो जवाबु नथो अचे। अरे हे पाण हरि रूप आहे भाई, हे नारायणी चोलो आहे भाई। आत्मा बोले थी, इनके पहचान करे बस। हर दर्शन की उत्तम बात है भाई। उत्तम में उत्तम ॻाल्हि इहा आहे, पाण पहचानियो तव्हां असली केरु आहियो। ग़ुलामी न वेंदी, तव्हां शेर आहियो। असां ॿकरियुनि जा ग़ुलाम थी विया आहियूं। श्री राम श्री राम। हर दर्शन की उत्तम बात है भाई। हाँ हर कथा जिन जन हो जानी। हरि जी कथा जंहिं भक्तनि पुरुषनि जा थी आहे। हरि कथा हे हरि जी सिफ़त आहे सभु। संत हिते पहुचिया आहिनि जो असां रोहड़ साहिबु नरसिंह बि मां हुम जंहिं प्रहलाद जी रक्षा कई, हे बि मां हुम जो हिन जी रक्षा कई, हे बि मां हुम जो रक्षा कई। काशी कंडड़ी एक है रोहल रूप कबीर। काशी कंडड़ी एक है रोहल रूप कबीर। मां वेंदुमि त रिलियूं चाहींदा मिटी ते, भई साईं मिटी ते न हले, पेरनि ते हले। हले रोहल रूप कबीर, जो चलावे दुख मिटे, जन्म जन्म की पीर। हा हा हरि कथा, हरि कथा, हर त हरि कथा, हरि कथा जंहिं महिल बि उथंदे वेहंदे सुम्हंदे ॻाल्हाईंदे। हा आपे गुरु चेला है आपे। आपे हर प्रभ चोज विडानी। छोज पदार्थ, छोज पदार्थ विडाणी अजब में विदड़ पदार्थ। बसि पाण गुरू आहे, पाण चेलो आहे। केरु चेलो? सुरत चेलो। गुरू शब्द हे जेको ज्ञान हले थो, जेको चवंदो आहे तव्हां ॻायो तव्हां त तव्हां आत्मा ॻायो था मन खे ॿुधाइण जे लाइ। हे मन खे ॿुधाइण जे लाइ, हे कंहिंजे लाइ? हा पाण चेलो आहे गुरू। चेलो माना चई ते हले, गुरू माना जेको शब्द हले त असां चई ते हलूं। बसि इहो ई वॾो पदार्थ आहे। श्री राम श्री राम। आपे हर चोट विडाणी। हा जन नानक आप मिलाए सोई हर मिलसी। जंहिंखे आप मिलाए सोई हर मिलसी। आप मिलाए
खोलियो खे 4 कृपाऊं आहिनि। शुभ अशुभ मिश्रत कृपा मनुष्य चोलो मिलियो, दुख सुख जो पुतलो पूरो हुन जेके कर्म थियल आहे उन अनुसार अर्जन जेके जवाब में भॻवानु चयो आहे पूरो मिले जेके शुभ अशुभ थियो आहे उनजो फल भोगण लाइ सुख दुख जो पुतलो चोलो मिलियो आहे। ॿी प्रभु जी कृपा जॾहिं संत मिले, टी संत जी कृपा जॾहिं ज्ञान मिले, चौथी कृपा पाण ते पाइणी आहे, तॾहिं टई कृपा सार्थक थींदियूं। सहज मिली वियो, चोलो मिली वियो, सत्संग मिली वियो, मुफ़्त में ज्ञान मिली वियो बिना कंहिं तकलीफ़ जे, उन टिनी खे सार्थक न त असां विञाए रहिया आहियूं। जंहिं संत जी वाणी ॿुधंदा उहो त अमर थी विया न, असां वाणी ॿुधी पंहिंजो जीवन न ठाहियोसीं। हा, जन नानक आप मिलाए सोई हर मिलसी, अवर सब और त्याग सब त्याग बस उहा हर भानी, उहा हर भानी। बसि हरी वञे, हरी जो हुकुम वञे, ॿियो सभु त्याग, कुझु बि न करिणो आहे, जेकी हरी जी आज्ञा थींदी बसि उहो करिणो आहे। शेर दुनीचंद लाहौर में पीउ जो पुण्यतिथि कयईं, गुरु नानक साहिब सांगे सां अची विया, हलो साईं खाओ, अड़े पिणे भेणा पकड़ थियो वेठा होॾे वण जे पोयों, कंहिंजो श्राद्ध करणा हुआ। गुरु नानक जी हस्ती ॾिसी करे ताक़त न थियसि, तूं छा थो ॿोले पियो, चुपड़ी करे वञण खाराया पीउ खे, न ॿुधी दया कथा माथे ठाहियां न कंहिं बि न ॿुधी आहे। मोटी आयो, सेठ त हुयो ई, छाजो भोजन खाऊं, हे असांजी सुई थी या असांखे परलोक में ॾिजांइ, अकुल न आहे जेको जवाबु ॾेई सघे। हुयो घर वारी अटो चई संत हिकिड़ो आयो आहे, हीअं हीअं कराई मूंखे, ऐं चई सुई मां परलोक ॾिजांइ, सनाई थिए वई तुंहिंजो शरीर त जलिया तूं काॾे खणी वेंदे, हरे पाण सर ते वञे थो ॿुधे थो त बि सोचणो कोन्हे, चई साईं त खणी त कुझु कोन हुजे, बाक़ी गॾु छा राखियो अथई, चवनि लुटाइणु शुरू कयईं। और सभु त्याग उहा हर भानी, न लॻो अर्थ। काथे गुरु नानक साईं पहुतो आहे, ढेर ते वेठो आहे, ठिकरियूं गॾु कंदो, पोतल बि चोलो पियो आहे, वज़ीर ॾिठो, बादशाह खे चई हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे, हो बि हली पियो, फ़क़ीर साईं हे छा करे आयो, छा करे आयो, हे परलोक लाइ ठाहे रहियो न अॻे लोक लाइ, साईं हे सभु कीअं, हा हा हलिजो, हा ॻाल्हि आहे, हलिजो असां सां गॾु कयां त मां हलिजो, साईं कीअं हलिजो, उहो ॼण तंग थी वियो, मूर्ख खे उन जो खरे उन जे मुंहं में न हलंदियूं त एतिरा रुपया ख़ाली कराया आहिनि पंहिंजे राज मां जो पिछाड़ी इहो चवणो पइजी वियुसि, जेको 1 रुपयो बि खणी ईंदो हुनखे मां पंहिंजी धीअ ॾींदुमि। हिकिड़े ग़रीब जे ॿार ॿुधो, हाणे रुपयो मां खे चई रुपयो ॾे मूंखे, मां बादशाह थी वियो, रुपए जी धीअ मिलंदी आहे, रुपया बचाए कोन था काढूं, न त मां चयो मां मरां थो, चङो मर न पिणे मरी वियो आहे, क़बर में रुपयो विधोसीं वात में, उहो खणी अचुसि, कढी आयो रुपयो खणी आयो, काॾो आयो क़बरनि में रुपया कढाए छॾियईं। अड़े त पोइ हे रुपया क़बरनि में कढाए करे गॾु कयासीं, इहे कंहिंसां गॾु हलंदा, अखुड़ियसि कीजे नेक नामी जो देवे खुदा, नालो त राम जो बि हले थो, रावण जो बि हले थो, अरे नेकी जो नालो कढी वञनि। ख़ुलासो कयां, जेकी कारखाना कंपनियूं फैक्ट्रियूं जो कुझु बि हलनि थियूं, या कया ई रह जाएगा न, जवाबु नथो अचे, पर ज़ोर सां चवणो थो पए, रजोगुणी संसार आहे, कुझु बि कोई करे थो उहो कर्म आहे,
कर्म कांड हाणे जेके हथनि सां तूं करे थो कर्म कांड आहे। फूल विझंदो, गुल विझंदो, हे करे थो, जेके करे थो सभु कर्म कांड आहे। चवणो पइजो नामदेव भगत खे, हे भॻवान तोखे सनानु छा सां करायां, अॻिनि मच्छर पाणी ख़राबु करे छॾियो आहे। जीअं जनतनि सॼो जली पई छॾियो, जूठो पाणी तुंहिंजे मथां कीअं विझां। वरी जल खां धोई करे पोइ खीर सां धोईंदा आहिनि। खीर उबसण अॻ में जूठो करे छॾियो आहे, तुंहिंजे मथां कहिड़ो खीर विझां। तंहिंखां पोइ तयारु करे फूल वरी परखा कंदा आहिनि। उहो भवरनि अॻ में सुंघी छॾिया, फूल बि जूठा थिया, मां तोखे जो गुल कहिड़ा विझां। इभे बीठल, उभे बीठल, बीठल बिन संसार नहीं। भगवान से गणेश जॻियो रखियो लॾूं, आयो जो कुओ बि था खणे खणी, मथां ॿिली जाए त कुए खे वरिते खणी। अड़े मां चयो गणेश खां, हे कुओ वॾो आहे जो गणेश जे हूंदे हे कुओ खाधो थो वञे पूॼा जो, पर वरी ॿिली आहे वरी कुए खे वरिते। आयो जो कुतो अचे ॿिली खे वरिते। कुते खां खिचर करे जुण जो उथी थो कुते खे माण्हू थो थिए। हाणे हिनखे जुण जे मथां कावड़ अचे त उनजे मथां केरु करे। हाणे त मालिक त मां ई वेठो आहियां, पूॼा कंहिंखे अहिड़ी ॻाल्हियूं कंदासीं। वणियो भाई यशवंतदास हिकिड़े भेरे मूंखे थो चवनि 19 साल अंदरि गुज़ारे कमु कोठी में, 19 साल। ॿ टे कलाक जंहिं महिल बि निकिरी अचे, ॾींहं जो, राति जो, अधु राति जो, उनजी मर्ज़ी ते आहे। 19 साल। हाणे रंगूराम धीअ संभाले थी न उहो छा दचा में बेटा, पंहिंजी जसू जी धीअ, रंगूराम जी न जसू जी धीअ संभाले। मूंखे चयो इहो ॾिठो जेको तव्हांखे मथा टेकंदा, मथे टेकाइण वारो, अड़े साईं चुप करे बि नज़र हेॾे हूंदी आहे। दुनिया त पहिरें पए बि तंहिंमें छा आहे, हथ में हथनि छा पहिरें पवंदा, माया रखंदा, मान ॾींदा, पहिरियों छा करे सघंदा आहिनि। संत इन्हनि खे छा कंदा आहिनि, माया मान खे, उहा उनजे कढ घुमंदी आहे। दुनिया जे कढ माया मान आहे, दुनिया वारा संतनि जे कढ माया मान आहे। हुनखे चलो टाइम मिले दर्शन ॾियनि। श्री राम राम। कॾहिं पीर पघारो छड़ो हीअं कढंदो, मां भेलार में ॾिठो हिकिड़ी ॾाकणी, उन में हिकिड़ो वंग हुयो, उन वंग वटि बीठो हुजे, जनाई टोपी पई आहे, हे पियो आहे, चश्मो पियो आहे, हीअ दुआ घुरे, अलाए छा छा नज़रानो पइजी वेंदो, हीअं ढेर थी वेंदो नज़राने, सोन चांदियूं हे सभु ॾींदा। अॼु वंगनि सां खदो खैर वोटनि में मेंबर में छा थींदो आहे। संत कंहिं राजनीति में न वञिणो आहे, बिल्कुलु न वञिणो आहे, मायाधार जो ग़ुलाम न थियणो आहे। सभई आसीस पाइण ईंदा। सुबुह को ॿिए पुलिस वारा अची विया, राजनाथ सिंह अचो त साईं जन तबियत पुछो, मां जवाबु मोकिलियोमांसि अहिड़ी रिक्वेस्ट न कर, बसि थी वियो। जेको मंझंदि हिते मानी पे खाधऊं पोइ वरी मोकिलियो। पाठक ॿ भेरा मथे पहुतो आहे, छा थींदो। प्रत्यक्ष आहे, हे प्रदर्शन आहे ॾेखावा, हे अहंकार आहे, हे हरि जी महिमा आहिनि, ख़बर ई नथी पए। ॿई वीचारा साईं खे प्यारा थी विया। मिस्टर टंडन थो चए, अटल बिहारी साहब वज़ीर आज़म हुन, टंडन थो चएसि के ऊपर कृपा करो, मां पाखर ॾिनीमांसि, मां अटल भारत अटल जी को समर्पित। अरे भारत अटल सां हुन यादगार रहंदो। चार भेरा था आहियो। लई आयो न, उहा सभु जाग,
वो हर बार और सब त्याग बाबा साईं भारत आया साईं त नंदी आहे सनानु कयो सदाई बाबा पाण न पंज छह न सनानु कयो खे नंदी जे ॾाकणनि ते ई नंढा मंदर ठहियल आहिनि थोरा घणा खणी न साईं मंदर हुन राति ॾिनी तिलक मथे चढ़िया साईं हेॾे मंदर आहे बसि बाबा खोड़ा खोड़ा बसि हाणे सुभाणे जो साईं हिन पासे हिकिड़ो मंदरु ॾाढो ठाहियो अथऊं सुठो सभु ॾिठो पियो ख़तमु हाणे असां अहिड़े जा तुख़मा थी करे काॾे असां फिटींदासीं नानक साईं जो रूप आहे मुंहिंजो पाण में सम्झ कंहिंजी सिफ़त न कयूं कंहिंजो ॿोलियो ई न कंहिंजी जय ॿुधायूं बसि नानक शाह की जय रास माल आशा जर माल पौड़ी माल बसि शुरू इहा एंड ई आहे न वठी न त ख़बर न पए त शिशा कंहिंजी कई अथऊं शिष्य कंहिंजा हुया प्रश्न कुझु कोन्हे न को मूर्ति आहे न ॿियो आहे कुझु आहे बसि पंहिंजो रूप नूरानी सतगुरु जो रूप बणिजी वियो हुनजो न प्रकाश हली रहियो आहे ॿ सौ शहरनि में शेवा जो कार्य थो हले पियो श्री राम और सब त्याग उहा हर बार ठीकु आहे न अॼु कोठी बसि हली वञे बसि गुटको पाणी तव्हां ख़बर आहे सॼो कोन थो पियो हनुमान चालीसा हिन महिल न पढ़णी आहे केॾी महिल न पढ़णी आहे सुबुह जो न पढ़णी आहे हनुमान राम दरबार जो उहो पहरो ॾींदो आहे रात जो सुबुह जो आरामु कंदो आहे हेतिरे वक़्त खां पोइ बि न त शराब ॾींदो आहे गायत्री सवर सां न पढ़ंदो शुद्ध न पढ़ंदो तव्हांखे शराब ॾींदी ॾच ई लॻा पिया आहिनि हे हीअं हे हीअं हे हिन ॾींहुं बाणी पढ़ंदो हिन ॾींहुं विद्या पढ़ंदो हिन ॾींहुं न पढ़ंदो असां वञा पढ़ी वेठा आहियूं न त मरी वेंदो न त हे थींदो न त हे थींदो न त सभु ॾचा जुड़े पियो हाणे गुटको खणो ईश्वर जी सिफ़त लॻी पई आहे न ॾचो ई हेठि ख़तमु बसि तव्हां पढ़ो वेही तव्हांजो निश्चिंत थी वेंदो हिकु भेरे मूं वटि जो फ़ोन अची वियो मां ट्रेन में अचां पियो लाहौर पहुचणो आहे हेॾे पंहिंजो लखनऊ पहुचणो आहे बाबा पाणी ॿाहिरों थी करके हेॾे हाल में थी हेॾे मथे पहुची वियो आहे होॾे कमरे में पहुची वियो पुटु मां ख़्याल में आहे बसि असां जप साहिबु सभु कुझु आहे मां पढ़ंदो आहियां असां पहुची वियूं दरिया सां पहिरियों घुमायो वञु बसि ॻाल्हि कहिड़ी आहे तव्हां फ़ोन त कयो न पहुचो त सही न तव्हां हमिलो थी वियो आहे बाहि खे साण जो नंदलाल जी दुकान खे मां रास्ते ते वेठो आहियां हिन जो फ़ोन आयो आहे हिन जो फ़ोन आयो आहे साहिबु ई हालत आहे मां रास में उथी करे साहिबु परिक्रमा ॾियां फ़ोन अची वियो मिलिट्री अची वई सभु छॾिजी वियो परचक में सारे वेठो हिन जो फ़ोन आयो अड़े पुॼो त सही संदन तकलीफ़ वठी करे की अस्पताल हिन न वठी वञूं बसि तव्हां चओ मूंखे चओ बसि सभु थी वेंदो पाणी शुरू थी वई तूं ॿुधाइण में देरि थो करे हेॾो करण में देरि ई कान्हे शब्दनि जी पंहिंजी कृपा पहुची वेंदी बसि मथां पियो घुमाए त छा थींदो कर्म काॾे कंदो न सम्झियो हे ॿारहां ॻोठाणी भुला न कयो ॿुधी मथे वधो बसि रिटर्न करणो धर्म में रिटर्न न आहे तव्हां बसि वेनती कई बसि तव्हां वेनती करे हलिया वञो न त कृष्ण गॾु हूंदो कंहिंजा दुख लथा तव्हां चई हलिया वञो गुरुनि खे ॿुधायो साईं दया कयो साईं कार्ज कयूं था रास कजो बसि हीअं न करिणो आहे जेको बि ईंदो आहे विहांउ वारो संतनि ॾे रखो हुनखे चओ साईं सुख सां कार्ज रास कजो दया सां कार्ड खणी आ प्रोग्राम लिखाए वञे बसि वञ तूं रात जो मथो टेकणु न सुबुह जो सतगुरू जो आसीस वठी करे पोइ तूं दुकान ते वञे बसि सीड़जो न छाजो आहे सभु स्कूटर फेरिया राति जो टाइम हुजे अचां बिलाश खे शेवा कर टाइम ॾे सुबुह जो धंधे वारा घर गृहस्थी आहे पंहिंजे बचनि जो गुज़रान कर वञे उहो लथे पथे राति जो अचे तूं वांदो थी करे न उहो सीड़जी आहे पहिरियों
उहो ॿी ॻाल्हि आहे, तोसां सॼो ॾींहुं प्रभु गुरू सां ई थींदा, तुंहिंजो आसीस वठी आऊं आसीस गॾु आहे पियो, मिसाल खणंदा वञो त अलाए कई तव्हांखे थी वेंदा। राम राम हरे सावा मंगल सावा सूमर तव्हांजे लाइ रखिया आहिनि। हे हेतिरो टाइम अचे त अचे खिचलबाज़ी, ॿार जेका असां आस्थान ठाहिनि टिकाणा ठाहिया आहिनि कमाइण जे लाइ, हर आस्थान खे मुंहिंजा ॾिनल आहिनि, जॉब नथो मिले, लखा रुपया असांजा ॾिनल आहिनि, जेके अचे त उते तव्हांखे ॾेवा ईंदाऊं, भेण तव्हां सत्संग लाइ न कयो, ॿ टे कलाक सुबुह जो खोलियो, ॿ टे कलाक शाम जो सत्संग जो आनंद वठो, भउ ई नथो थिए, छड़ो नाम वरिता बसि, जनम बर्बादु वञे, ॿियो जनम वरी मिलंदो। हिसाब छा चई रहिया आहिनि, 84 लख जूणियूं, तोखे छा छा लाइ भोगणो पए। मजूर तव्हां स्कूट खे हेॾे वठी अचो जेको तव्हां परे आस्थान सम्झो पिया, तव्हां पैसा गणिजो हाणे, मां अहिड़ा बि चई आहिनि भोपाल में, पोइ ॿुधाइजो तव्हां खोट पई आहे या वाध पई आहे, भेण देरि थी थिए लजा बि नथी थियो, शिश थी करके ॿियो अचे न, तव्हां ईंदो त ॿिया बि ईंदा न, पंधु अजायो थींदो, तिल न ई भन्ने खाले, परमात्मा अहिड़ो आहे तुर बि सभु तुंहिंजो लिखो पियो पिया, कहिड़ी भावना सां अचनि तोखे भावना जो फल ॾींदो, परमात्मा कर्म जो फल न ॾींदो आहे, कर्म जी व्याख्या हलंदी आहे, ॿारु सुठी आहे कस सुठो थो करे कसो थो करे, जेका हुन में तुंहिंजी भावना आहे परमात्मा उहो फल ॾींदो आहे, फल जो वास्तो तुंहिंजी भावना ते आहे, कर्म ते न आहे, छोटो आहे या वॾो आहे, या तोखे पूरी करे पोइ समाप्त थियो। कीजे नेक नामी जो देवे खुदा, लुटाए लुटाए ॾे बसि, लुटाए लुटाए तुंहिंजे कॾहिं ईंदो, ज़िंदा दे लहंदे थक पाए। जोधी से ज़मी पर सो होसी फना है, जोधी से जमी पर वो होसी खुदा, दाइम व दौलत कसे बेशुमार, फारसी अखर मिलियल आहिनि, दाइम व दौलत कसे बेशुमार, कायम और दौलत खसे बेशुमार, न रहेंगे करोड़ी न रहेंगे हजार, न रहेंगे करोड़ी न रहेंगे हजार, अरे दमड़ा तसी का जो खर्चे और खाए, दमड़ा किसी का जो खर्चे और खाए। उत्तर प्रदेश में ॻोल्हणो पियो भाई कंहिंजो भंडारो हले थो, जवाबु नथो मिले, काॾे वई उतां खां, काॾे वई महिमान नवाज़ी, माइट आयो या महिमान नवाज़ी नथी करिबी आहे, अतिथि छा खे सरबो आहे, जेको बिना अतिथि जे अचे और बिना सुञाणप जे, सुञाणप सां थो कई त पंहिंजे तव्हांजे लेन देन कहे थो, जेका असां महिमान भॻवानु ठाही वेठा आहियूं न, या सुञाणप सां तुंहिंजे मां कंदोमांसि वरी उहो ई कंदो, ॻाल्हि आहे। गुरू गोबिंद सिंह महाराज सिखनि खां पुछी विधो कंहिंजो भंडारो हले थो, हिकु सुखो थियो चए मुंहिंजो, चए ठीकु आहे, सुभाणे जो साह पाण पहुता ॿियो पुछ थी करे, बाबा बुख लॻी आहे रोटी खाराए, गुरू जे दरे फुल्को पुॼाए जा भुगती जो, पोइ बीठो ई रहियो, बाबा मूंखे बुख लॻी आहे, चवंदा हे पहुचाए अचां, पोइ जे टियों भेरो बि ईअं ई थियो, मोटी आयो वेठो चवंदा हे भुगती खणी आयो, जिते बुख लॻी खाराए कोन, हाणे खणी आवां, अरे सबसे मिली अदा है, डुकते सभिनी सां मिली वञे, मथां कंहिं में नारायण मिली वञे, सभिनी रूपनि में नारायण, देवे दुलावे रज़ावे खुदा, होता न राखे अकेला न खाए, होता न राखे अकेला न खाए, तहकीकत दिलदानी वही बिस्त जाए, हकीकत में दानी वही बिस्त जाए, पक समझ बसो बिस्त वेंदो, बिस्त वेंदो दोज़ख सुख ऐं दुख आहे, समृद्धि आहे, पाण में एकता आहे, पाण में गॾिजी खाऊं था, परिवार सभु गॾिजी सुर्ग आहे, पर सभई गॾिजी करे वरी घर में सत्संग कयूं, चाहे 10 मिंट चाहे अधु कलाक वैकुंठ थी वञनि, अरे अरे कहिड़ी वैकुंठियूं कहिड़ा सुर्ग ॻोल्हींदासीं, घर में सुर्ग बणायो न, घर में वैकुंठ बणायो न, हे घर गृहस्थी आहे, असांजो टिकाणो मंदरु समाधि ॾेवड़ी ख़बर थोरी न आहे, कुझु बि कोन्हे,
बाग में चयो ग़रीब झूपड़े में तव्हां आया हो, बाबे जो ग़रीब आस्थान आहे, ग़रीब संत हुयो, उनजी शक्ति प्रकट थी आहे, पर हली रही आहे। वेनती रखां, जेके वेठा हो असां वॾड़ा नंढड़नि खे दान सेखारे वञो और निम्रता सेखारे वञो। इहे ॿई वॾा वॾा घराना तबाह थिया, जेका मुंहिंजा पुट अचनि असां हे आहियूं, अरे तव्हांजी पिछाड़ी छा बीठी आहे, इहो अहंकार काॾे थो वञे। वॾनि में न वियो, नंढनि में उहा शइ कान्हे। दान हलायो तव्हांजूं पीढ़ियूं सुखी थियनि ऐं निम्रता हुजे, इहो सेखारे वञो। वॾा केसिताईं वॾा रहंदा, ॾियणु सेखारियो, वॾनि खे ॾियणु सेखारियो। बाबा हरदास सां यादि अची वियो, मूंखे बि हिकिड़ो प्यारो अचे त बाबा अचे दरबार, बाबा हरदास सां उते घुमंदा हुजे त बाबा फ़क़ीर फ़ुकरे खे ॾे त हरदास सां बाबा तव्हांखे अबा खे बि चए, साईं हिन खे ॾियोसि न, चांडू हथ में ॾियोसि न, हे ॾे न। ॻाल्हि यादि अची वई। शेर प्रेमचंद जोतवाणी साहिब जंहिंजी अधरोड़ी हुई, 7 पीढ़ा था सेठियूं, पूरा वैष्णो। पोइ शेर प्रेमचंद ॻाल्हि पियो करे, मां चयो मोटर ॾींदा खे, कार न, पहिरियों मोटर सेठियूं। मां अचां पियो, बाबा हरदास सां ॾिठुमि अकेला, मां कार त लही पियुमि, पहिरें पियो मां, जीअं बीठ पहिरें पियो मां त हिकिड़ो फ़क़ीर अची बीठो, त साईं जो इशारो ॾिनो। साहित्य पाण जा सियाणा हा, मास्तर हा, होशियारी सां इशारे में कमु वठो ॾियसि। मुंहिंजे खेस में नोट रखिया, हाणे फ़क़ीर त रेज़ो पैसो पाई ॾिनो। हाणे 70 वरे 60 जी ॻाल्हि आहे, उन ॾींहं जी 70 वरे थी आहे अञा। पोइ बाबा खे थिए रेज़ो पियो आहे, पोइ हेॾो कढी करे उहो जे रुकिजी वियो, चए पियो मां रुकिजी वियुमि, नोट कीअं कढां, त उहो रेज़ो कढी करे छा चयूं, ॿिज रखंदो करे खीसे में ॿिज। कहिड़ो शब्द आहे न, छा चवंदो बाबा हरदास असांजो पढ़ियो अथव, कीअं चिपटी ॾींदे हे चिपटी थींदी आहे, चिपटी में 4-5 न, चिपटी हीअं खणी आहे, बिना उन सां न, हीअं खणी आहे, 4-5 मथे न ईंदा, चिपटी हीअ आहे। चिपटी ॾींदो त लप मिलंदव, लप ॾींदव त बुक मिलंदव, बुक ॾींदव त झोल मिलंदव, झोल ॾींदव त हड़ई तव्हांजी। हा न, अॼु वॼे थो न बाबा हरदास सां। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय, जागो जागो, श्री राम जय राम, जप श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जप श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, ओ श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम कृष्ण भगवान की हर हर महादेव, की जय सनातन धर्म की भारत मंडल की, कुल गुरु नानक देव, की जय साईं खोताराम, साहिब की जय सच्चे साईं सतराम दास, साहिब की जय कुछ अमर शही साईं कंवराम, साहिब की जय संदन सखी बाबा दाराम, साहिब की जय श्री माता साहिब की जय संतन महात्मा की जय आयल संगत की जय आयो लाल कयो कयो झूले झूले जय पा सभिनी खे ॾिसी ख़ुशि थियूं सदा जिया
मिलो नई संगत मिले।